नवदेरो में PIA मां 2 साल अॻु हुकूमत पारां जबरी तौर बरतरफ़ कयल मुलाज़मनि गॾी ख़ुदाबख़्श में एहतजाज कयो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था नूर मोहम्मद सुमरो खां। जी नूर मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, PIA मां 2 साल अॻु इमरान हुकूमत पारां जबरी तौर बरतरफ़ कयल मुलाज़मनि जो गॾी ख़ुदाबख़्श भुट्टो में अलामती बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे नारेबाज़ी कई। कैंप जी अॻवानी कंदड़ सोखियो ख़ान अब्दुल पीरज़ादो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त 2 साल अॻु इमरान हुकूमत पारां 1924 मुलाज़मनि खे VSS तौर जिबरी तौर हटाए वियो वियो, जंहिंमें 1200 मुलाज़िम सिंध जा शामिल आहिनि। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुलाज़िमनि खे हिरासत करे रिटायरमेंट वठण ते मजबूर कयो वियो। पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं वफ़ाक़ी वज़ीर सईद साद रफ़ीक़ ताईं पंहिंजो चार्टर ऑफ डिमांड पेश कयो, पर को बि नोटिस न वरितो वियो आहे। 500 सिंध जा अहिड़ा मुलाज़िम आहिनि जेके वापसि बहाल थियणु चाहिनि था, जिन खे जबरी तौर रिटायर कयो वियो आहे। इमरान ख़ान PIA में अरशद मलिक खे CEO मुक़ररु कयो, जेको हाज़ुर सर्विस एयर मार्शल हो, जंहिंखे कमर्शियल एयरलाइन जो को बि तजुर्बो न हुयो। PMDC जा साॻी तरह जा बरतरफ़ मुलाज़िम बहाल थी सघनि था, त असां PIA जा छो नथा बहाल थी सघूं। हुननि मुतालबो कंदे चयो त अक्सरियत सिंध जा मुलाज़िम हुजण करे सिंध दुश्मनी कई पई वञे ऐं पीपुल्स पार्टी नौकरियूं बि ॾिनियूं आहिनि। उन्हनि मां ई उमेद करियूं था त मामले जो फौरी नोटिस वठी इत्तेहादी हुकूमत सां ॻाल्हाए मुलाज़िमनि खे बहाल कराए। मोहम्मद सुमरो, महिरबानी अवां जी।